जागोट मदीने जागोट सुन मुंहिंजा सॾड़ा कज मोहम्मद मोट असीं अवां जे आसरे या रसूल अल्लाह या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब। अॼु 19 रमज़ानुल मुबारक बसिलसिला मौला अली अलैहिस्सलाम जे शहादत जे निस्बत सां अॼु मुगल हाउस ते लख सलवात पढ़ी वई, इफ्तार पार्टी थी। अॼु को साईं मोहम्मद रमज़ान मुगल साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। अल्लाह मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए, मौला अली अलैहिस्सलाम जो वास्तो थिए ऐं मुंहिंजे इमाम सज्जाद मौला जो वास्तो थिए। मोहम्मद रमज़ान मुगल साईं जो परेशानियूं बीमारियूं तकलीफ़ूं दूर फरमा। साईं खे सेहत ॾे, सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं जे पुटनि खे वॾी बचड़नि खे न्याणियुनि खे वॾी हयाती अता फरमा। अल्लाह साईं जे रोज़ीअ में ज़ाहिरी ऐं ग़ैबाना बरकतूं गंज गंज अता फरमा। साईं मोहम्मद रमज़ान साईं जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। साईं हाजी अल्लाह वधायो भंड साईं जा, बाबा सईद हुसैन मैसर साईं जा, गुलाम मोहम्मद सियाल साईं जा बेड़ा पार फरमा। सईद अहमद मैसर साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं सीनियर साफ़ी असांजो मोहम्मद अशरफ मुगल साईं खे, अशरफ मुगल साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं सिंधु साईं खे, साईं जे सभिनी घर वारनि खे, भाइरनि खे, अमड़नि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला ए करीम जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। FM 92 जो नुमाइंदो हाकिम अली रिंद बलोच खे सेहत अता फरमा। एडवोकेट फैज़ मोहम्मद भंड साईं खे वॾी हयाती अता फरमा। रब ईरान खे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थी कामयाबी अता फरमा। ईरान जी ज़ाहिरी मदद कर ऐं ईरान जी ग़ैब में मदद फरमा। अमेरिका ऐं इसराइल खे निस्तो नाबूद फरमा। अमेरिका ऐं इसराइल खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला इन ट्रंप खे ऐं इसराइल जे इन ज़ालिम नेतन्याहू खे घर कुकर ॾिया दुआ क़बूल फरमा। ओ मौला ए करीम अॼु जंहिं मूंखे जंहिं मुगल साईं खे दुआ जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार। साईं अल्लाह यार फुल पोटरो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी। ओ मौला साईं फ़कीर मोहम्मद असगर अब्बासी साईं खे सेहत ॾे। इमाम सजाद जे सदके मोजज़े सां साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। असां सभिनी जो अॼु बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर